डॉक्टर साहब, ब्रेक खां पहिरीं जीअं मूं तव्हां खां पुछो त कैंसर जी ॻोढ़ी जेकॾहिं आहे ऐं उनखे उनजी बायोप्सी या उनजी FNAC या उनखे छेड़ण सां हिकिड़ो जनरल कॉन्सेप्ट आहे त उहो वधी थो वञे ऐं जीअं उनखे छेड़िजे थो तीअं उन में तेज़ी थी अचे। इन हवाले सां तव्हां एज़ अ ऑन्कोलॉजिस्ट छा चवंदव? इहो मिसकंसेप्शन आहे त ॾिसो न, बायोप्सी हिकिड़ो तशख़ीस जो अमल आहे, उनजे बग़ैर अॻियां इलाजु मुमकिन कोन्हे। जेतिरी जिद्दत अची वई आहे इलाज में त कैंसर जे टाइप जे हिसाब सां दवाऊं ऐं सिलेक्शन ऑफ मेडिकेशन आहे या ट्रीटमेंट ऑप्शन्स आहिनि इलाही वधी विया आहिनि। सही। जेसीं ताईं उहो ख़बर न हूंदो त हीउ हकीमनि वारो कमु त न आहे त असां अॼु हिकिड़ी फकी ॾिनी सुभाणे ॿी ॾींदासीं। ठीकु आहे। त हिन में त स्पेसिफिक इलाजु हलणो आहे जेको 5-6 महीना हलणो आहे। जेसिताईं उहो ख़बर न हूंदी तेसिताईं थी कोन सघंदो, सही इलाजु ई कोन थी सघंदो। ऐं ॿियो कट अचण सां या हुंदड़ सां उहो वधे नथो। उहो असल में पेशेंट जी पंहिंजी कॉन्सेप्ट हिकिड़ो चइजे न सोच या फैमिली जी सोच या जीअं असांजे मुआशिरे में हिकिड़ी कंबाइंड सोच आहे। ठीकु आहे। छो त इहा डिज़ीज़ उअं ई गिरो कंदी आहे, अंदरि ॿाहिरि जी तरफ़ बॉडी जे हिसनि में फैलिजंदी आहे। ठीकु आहे। त हू जॾहिं हिकिड़ो कट या उहो FNAC जो जेको ज़ाहिर थिए थी शइ, जिन जो मुंहुं ज़ाहिर थिए थो त पेशेंट सम्झे थो ही इन करे थियो आहे त ही कट आयो आहे, जॾहिं की उहो अॻे ई गिरो कंदो पियो आहे। त इहो हिकिड़ो मिसकंसेप्शन आहे। ऐं उनखां पोइ जॾहिं अगरि फ़ौरन इलाज ॾांहुं वञे थो त ख़ुदा न ख़ास्ता अगरि का शइ स्प्लेज वग़ैरह जीअं चइजे त उहो कंट्रोल थी वञे थी। सही। त उन में इहो मुंहिंजे हिसाब सां इहो मिसकंसेप्शन आहे। पेशेंट्स खे इन खे थोरो अवॉइड करणु घुरिजे। जेको डॉक्टर जी तजवीज़ आहे, जंहिंजे हिसाब सां अॻियां इलाज जो सॼो दारोमदार आहे, त इन अमल खे रद्द न करणु घुरिजे। डॉक्टर साहब, हिन मर्ज़ में प्रोग्नोसिस जे हवाले सां पुछंदुसि त कहिड़ी स्टेज में हिन जो प्रोग्नोसिस बहितर आहे ऐं कहिड़ी स्टेज में हिन जी प्रोग्नोसिस सफ़ा घटि आहे? ॾिसो, स्टेज 1 ऐं 2 जेको आहे ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां हिन जा मुख़्तलिफ़ स्टेजिस आहिनि। जी, स्टेज 1, 2, 3 ऐं 4 हूंदो आहे। ठीकु आहे। 1 जो मतिलबु आहे अर्ली डिज़ीज़, जेकी सिर्फ़ु छाती ताईं महदूद आहे, बग़ल में गुदूदनि में वञा न वई आहे। ठीकु आहे। छाती में ॿियनि किथे जो साइज़ जेको आहे उहो 2 सेंटीमीटर ताईं आहे। त अहिड़ी बीमारी या 2 खां 4 सेंटीमीटर ताईं आहे छाती में ऐं गॾ में गुदूद न आहिनि, त इहे क़ाबिल इलाज बीमारी चई सघूं था। जल्दी अर्ली डिज़ीज़ चई सघूं था, जेकी जल्दी ख़बर पइजी थी वञे ऐं कंट्रोल थी सघे थी। ठीकु आहे। ठीकु आहे। स्टेज 3 एंड अबव, 4 त जिस्म में फैलियल बीमारी खे पाण चवंदासीं मेटास्टेसिस जी थी वई। 3 जो मतिलबु आहे त उहा छाती ऐं बग़ल में अची वई आहे। ठीकु आहे। त एसि ताईं बि कंट्रोलेबल आहे। 4 जेको आहे उहो पेशेंट उन सां गॾु जेतिरी अलाह साईं हयाती लिखी आहे दवाउनि जे ज़रिए गुज़ारे सघे थो। ऐं हिन में माशाल्लाह एतिरी रिसर्च थी, ब्रेस्ट में सिर्फ़ु असां वटि न दुनिया भर में इन ते रिसर्च थिए पई। इन में नयूं जदीद दवाऊं अची वियूं आहिनि जेके स्पेसिफिक कनि बीमारी जे हिसाब सां। ऐं उन्हनि सां गॾु अगरि पेशेंट उहा दवा वठे थो ऐं इलाजु पंहिंजो कराए थो त स्टेज 4 में बि जेतिरी हयाती आहे उहो बग़ैर तकलीफ़ुनि जे गुज़ारे सघे थो। ठीकु आहे। यानी स्टेज 1 ऐं 2 में त 100% क्योर आहे, प्रोग्नोसिस आहे। स्टेज 3 जो तव्हां चयो त उन में 50-60% उनजो गुंजाइश आहे। ऐं स्टेज 4 में छाकाणि त हिन जी जेका फैलाव आहे, जेको मेटास्टेसिस आहे, उहो मुख़्तलिफ़ वरी ॿियनि ऑर्गन्स ते अची थो वञे, त उज़वनि ते अची थो वञे, त उनजे करे उनखे पोइ कंट्रोल करे सघिजे थो, 100% ख़तमु नथो करे सघिजे। मतिलबु उहो जेतिरो पोइ ज़िंदगी आहे उन ज़िंदगीअ खे गुज़ारे सघिजे थो। अच्छा, हाणे हिकिड़ो कॉन्सेप्ट इहो बि आहे त मिसाल जेकॾहिं जीअं तव्हां चयो त जीअं उन्हनि खे चइजे थो त भई हिन जी बायोप्सी थींदी या FNAC थींदी त मरीज़ अवॉइड थो करे अचण खां, त इन जो सबबु इहो त कोन्हे त किथे इहा डायग्नोस थी वई ऐं पोइ छाती छाकाणि त वरी उन्हनि जो इहो हूंदो आहे त भई शायदि इहे ॻोढ़ी खे कढण जे लाइ या सॼी जेका आहे सा छाती खे कढणो पवंदो, मेस्टेक्टमी करणी पवंदी, टोटल मेस्टेक्टमी करणी पवंदी, त उहो सॼो इन हवाले सां उन्हनि जो इहो रुझान जेको आहे या उहो ख़ौफ़ जेको आहे इन करे नथा अचनि। ॾिसो, स्टेज 3 एंड अबव जॾहिं डिज़ीज़ घणी हुजे, ठीकु आहे, यानी स्टेज 1 ऐं 2 में तव्हां ज़रूरी न आहे कि पूरी छाती लाथी वञे। ठीकु आहे। उन में पोइ क़िस्म ते ऐं उनजे अंदरि केतिरी फैलियल टेस्टुनि ते डिपेंड कंदो। बाक़ी हूअं त स्टेज 1 ऐं 2 में असां ब्रेस्ट कंज़र्वेशन बि करे सघूं था, बचाए बि सघूं था। ओके, ठीकु आहे। ऐं ख़ुदा न ख़ास्ता अगरि सर्जरी करणी पए थी, पूरी छाती में स्टेक्टमी करे रिमूव कराइणी बि पए थी, त साइंस माशाल्लाह चङी जदत अची वई आहे। रिकंस्ट्रक्टिव सर्जरी बि हूंदी आहे,
ओके ठीकु आहे। ऐं हिन में हिकिड़ो हाणे नई हिकिड़ी फील्ड चइजे त ऑनको प्लास्टिक सर्जरीज़ थियनि थियूं, जंहिंमें बाक़ाइदा सिर्फ़ु उहो ॻोड़ी उहो एरिया सराउंडिंग जेको आहे उहो रिमूव करे ओॾीमहिल जो ओॾीमहिल ब्रेस्ट खे रिकंस्ट्रक्ट बि कयो वञे थो, जेकी सहूलियत हाणे हैदराबाद में मौजूदु आहे। ठीकु आहे। असांजो हिते जेके ब्रेस्ट सर्जन्स आहिनि उहे ई कनि पियूं। त इन करे इहो हाणे ख़ौफ़ मिसकनसेप्शन सिर्फ़ु तालीम न हुजण जे करे या इंफॉर्मेशन न हुजण जे करे रहियो आहे, बाक़ी हूअं माशाल्लाह हिन में अहिड़ो हाणे ख़ौफ़ कोन्हे। अच्छा, पर सपोज़ कयो वरी ॿियो सुवाल, जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता इन बीमारी में इन स्टेज ताईं माण्हू पहुचे थो ऐं जेकॾहिं मैस्टेक्टमी टोटल मैस्टेक्टमी कई थी वञे त इन सां एटलीस्ट ज़िंदगी त बहितर गुज़ारे सघिजे थी न? अक्सर असां पेशेंट्स खे जेको काउंसिल कंदे महिल ॻाल्हि कंदा आहियूं त ज़िंदगी वधीक इम्पॉर्टेंट आहे। माण्हू जीअं हूंदा आहिनि उहो चवंदा आहिनि ॾाढ़ी छा कंदो, मुर्दो ॾाढ़ी छा कंदो। सही आहे। त ज़िंदा हूंदा त इहे शयूं बि हूंदियूं। ठीकु आहे। जे न हूंदियूं त ज़िंदगी न हूंदी त इन्हनि शयुनि जो को कमु न आहे। इन करे असीं उन्हनि खे काउंसिल ज़रूरु कंदा आहियूं त अॻियां ठीकु आहे, अगरि छाती रिमूव करणी पए थी त अॻियां प्लास्टिक सर्जरी जो इम्प्लांट्स जो ब्रेस्ट इम्प्लांट्स जो ऑप्शन आहे, पर ज़िंदगी हूंदी त इहो थींदो। ज़िंदगी बचाइण वधीक ज़रूरी आहे इन शइ खां। ठीकु आहे। त इन करे इन में को हर्ज न आहे। अच्छा, इन इलाज जे दौरान मिसाल जेको तव्हां स्टेज 1 में या स्टेज 2 में या इवन मैस्टेक्टमी कयो था, उन खां पोइ कुझु दवाउनि खाइण जी ज़रूरत हूंदी आहे, कुझु शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे या कीमोथेरेपी जी ज़रूरत हूंदी आहे? जी बिल्कुलु, उहो डिपेंड करे थो टाइप ऑफ ट्यूमर में कहिड़ो क़िस्म जी बीमारी हुई, उनजो इनिशियल साइज़ केतिरो हो, केतिरी फैलियल हुई, उहो दूधनि में वयल हुई न हुई, उन ते मथां कुझु स्पेशल रिसेप्टर्स हूंदा आहिनि, उहे पॉज़िटिव आहिनि या नेगेटिव आहिनि, उन्हनि जे बेसिस ते अॻियां इलाज जो फ़ैसिलो थींदो आहे। त अगरि कीमोथेरेपी जी नीड आहे या न आहे, कीमोथेरेपी मतिलबु ड्रिपुनि जे ज़रिए जेको मेडिकल असां इलाज कयूं था, त उहो उन जी ज़रूरत आहे या न आहे, शुआउनि जी ज़रूरत आहे या न आहे, उहो सॼो जॾहिं उहा बीमारी निकिरंदी आहे ॿाहिरि, ठीकु आहे, उन ते डिपेंड कंदो आहे। यानी उहा सॼो इलाज करण खां पोइ इन्वेस्टिगेशन कराए ऐं पोइ टेस्ट लैब टेस्ट वग़ैरह कराए उन खां पोइ इहो डिसाइड करणो हूंदो आहे त हाणे वधीक छा करिणो आहे। डॉक्टर मोइन, आउं इहो ज़रूरु चाहींदुसि त एज़ अ कंसल्टेंट ऑन्कोलॉजिस्ट, छाकाणि त तव्हां हिन मर्ज़ खे डील कयो था ऐं तव्हां ई आहियो जेके हिन जो बहितर इलाजु ॾसे सघो था, त पोइ मैसेज जेको तव्हां ॾियणु चाहियो ख़ासि तौर ते असांजे उन्हनि ख़वातीन खे जेके हिन जो शिकार थी सघनि थियूं? ॾिसो, एट रिस्क जेकी पॉपुलेशन आहे असांजी, ख़ासि तौर ते फीमेल, छो त अॼुकल्ह जो जेको डेटा आहे 8 मां हिकिड़ी औरत, 9 मां 8 मां हिकिड़ी औरत खे इहो ज़रूरत थिए थो। त उन में असांखे मां इहो ई चवंदुसि त उमेद न हारणु घुरिजे। उमेद ते दुनिया क़ाइमु आहे, इलाजु मुमकिन आहे, इलाज जा ऑप्शन्स मुमकिन आहिनि, ज़रूरी न आहे त कहिड़ी स्टेज आहे, स्टेज 4 में बि ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारी वञे थी दवाउनि सां गॾु। त इन करे उमेद न हारियो। अगरि को अहिड़ो मसइलो आहे तव्हां पंहिंजी फैमिली में पाण खे या कंहिं ॼाण सुञाण वारे खे, त उनखे ज़रूरु तव्हां काउंसिल कयो त पंहिंजे प्रॉपर कंहिं डॉक्टर खे, ऑन्कोलॉजिस्ट खे या सर्जन खे चेक कराइनि, पंहिंजो इलाजु शुरू कराइनि, ताकी उनजी ज़िंदगी बचाइजे। थैंक यू वेरी मच, वॾी महिरबानी। व्यूअर्स, अॼु की गुफ़्तगू असांजी ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां हुई ऐं ब्रेस्ट कैंसर में जेका इम्पॉर्टेंट शइ आहे उहा इहा आहे त जीअं डॉक्टर साहब ॿुधायो त असां वटि पाकिस्तान में ख़ासि तौर ते जेका स्टैटिस्टिक्स आहिनि उन्हनि में 8 मां या 9 ख़वातीन मां का हिकु ख़ातून आहे जंहिंखे इहा बीमारी थियण जा चांसिस हुजनि था। हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त बीमारी त पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, जेकॾहिं बीमारी मौजूदु आहे त हिन जो इलाज बि मौजूदु आहे, ऐं जेकॾहिं इहा बीमारी थिए थी त इन जे लाइ करिणो सिर्फ़ु इहो आहे त जहिड़े तरीक़े सां असांखे बाक़ी बीमारियूं, मिसाल डेंगी आहे, बुख़ार आहे, ट्यूबरकुलोसिस आहे या कोई ॿियूं मिसाल गोॾनि जो सूरु आहे, त उनखे असां पंहिंजी फैमिली में डिस्कस कयूं था, असां उन्हनि खे ॿुधायूं था त भई हीअ तकलीफ़ आहे। अहिड़े नमूने सां जेकॾहिं इन क़िस्म जी तकलीफ़ बि आहे त इनखे हाईलाइट करण जी ज़रूरत आहे, इनखे डिस्कस करण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे पंहिंजी फैमिली में ॿुधाइण जी ज़रूरत आहे ताकी इन जी तशख़ीस जल्दी थी सघे। ऐं जेकॾहिं इन बीमारी जी तशख़ीस जल्दी थी वई त हिन जो बहितर खां बहितर इलाजु मौजूदु आहे। सो सभिनी खां इम्पॉर्टेंट शइ, असां प्रिवेंटिव
प्रिवेंटिव मेयर्स खे बि छॾियूं था, बाक़ी सभिनी शयुनि खे बि छॾियूं था, सिर्फ़ु इहो था कयूं त इन हवाले सां जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जो को प्रॉब्लम थिए थो त उनखे हाईलाइट ज़रूरु करिणो आहे। तव्हांजी राय जो इंतज़ारु रहंदो। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई।